बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। खैरपुर नाथन शाह में टायर बस थियण सबब कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 औरतूं फौत, 3 ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। फौतुनि में लाड़का निवासी नबोल ऐं ज़ीनत चांडियो शामिल आहिनि, जॾहिं त मेहरान लगारी, संदसि ज़ाल धयाणो ख़ान, नक्सा परवीन, कनीज़ रुबाब ऐं इमामदीन चांडियो ज़ख़्मी थी पिया, जिन खे सीता रोड अस्पताल आंदो वियो, जिते MNA इरफान ज़फ़र लगारी ऐं सीता चेयरमैन रईस कंबर ख़ान लगारी अस्पताल पहुची ज़ख़्मियुनि सां अयादत पिणु कई। बहादुरपुर वेझो मोटरसाइकिल स्लिप थियण सबब नौजवान फौत। दिलमुराद थाणे जी हद लाही चाढ़ी वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल स्लिप थियण सबब 22 वरहनि जो बका मोहम्मद मीर बहर मौक़े ते ई फौत थी वियो। दरिया ख़ान मरी में मेहरान हाईवे ते ट्रक हेठियां अची 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। मंगिया मोरी स्टॉप वटि तेज़ रफ़्तार ट्रक जे टक्कर में ॻोठ मोहम्मद शरीफ ख़ास ख़ैली वासी रज़ा मोहम्मद उर्फ बबलू ख़ास ख़ैली मौक़े ते ई चीभाड़जी फौत थी वियो, जॾहिं त काशिफ मरीज़ सख़्त ज़ख़्मी थी पियो। एम्बुलेंस न हुजण सबब ज़ख़्मी खे रिक्शा ते रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जितां खेसि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मटियारी में कराची खां नवाबशाह वींदड़ वैन हादसे जो शिकार, 7 ॼणा ज़ख़्मी। वैन ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी खाही में किरी पई, जंहिं सबब 3 औरतुनि ऐं 1 ॿारड़ी समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इलाइक़े वासियुनि मक़ामी अस्पताल पहुचायो। ताजो देरो में मलगानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ हकनवाज़ मलगानी में झेड़े सबब लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण जे नतीजे में ग़ुलाम रसूल मलगानी, शोएब मलगानी ऐं सईद मलगानी ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। चङे मुड़िस अली नवाज़ मलगानी मौजिब रोड किनारे काठियूं करण तां धुरियुनि में झेड़ो थियो आहे। जैकबाबाद में 1.5 महीनो अॻु क़तल थियल पौरे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाज। अतुल जे पुट सलमान जो चवणु हो त 1.5 महीनो अॻु वालिद खे शहज़ादो खोसो ऐं अशरफ निंदवानी क़तल कयो, जिन खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। उन्हनि SSP खां मुतालबो कयो त कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। जैकबाबाद में हिंदू नौजवाननि पारां SSP जे मान में आजियाणो ॾिनो वियो। क़ाइदे आज़म रोड ते हिंदू बिरादरी जे नौजवान अॻवान विक्रम किंगरानी पारां SSP मोहम्मद तारिक नवाज़ जे मान में तक़रीब तरतीब ॾिनी वई, जंहिं में शहरनि ऐं हिंदू नौजवाननि वॾी तादाद में शिरकत कई। हिंदू नौजवाननि पारां SSP मोहम्मद तारिक नवाज़ समेत समूरी टीम, PSO शम्स बेग डहर, वन फायर इंचार्ज तारिक तरीन, टावर चौकी इंचार्ज आफ्ताब तरीन, IT इंचार्ज शफ़ात अवान समेत समूरी टीम खे सिंधी टोपी अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। विक्रम किंगरानी जो चवणु हो त SSP ऐं क़ाबिल टीम महेश कुमार ऐं इफ्तिखार लाशरी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जी बालादस्ती खे यकीनी बनायो आहे। दोदापुर वेझो मोटरसाइकिल, मोबाइल फोन ऐं 1 लख रुपया फुर, वाक़े ख़िलाफ़ मलगानी बिरादरी जो एहतजाज। ताजो देरो थाणे जी हद राजवा भरसाण सुञातल हथियारबंद नज़र मोहम्मद मलगानी खां फुर करे फरार थी विया, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि भाई ख़ान मलगानी जी अॻवानी में जैकबाबाद गढ़ी खैरो मेन रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो ऐं घुर कई त फुर कयल सामान वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। गढ़ियसन में चौपायो माल जे वापारियुनि जो SHO जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। वापारियुनि जुमो खोसो जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त कुझु ॾींहं अॻु हथियारबंद रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर करे विया, जंहिं ते SHO ग़ुलाम शब्बीर कटियो असांजे लॻल धरणे वारे हंधि पहुची इंसाफ़ जी ख़ातिरी कराई ऐं हाणे थाणे ते वञूं था त कूड़े केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। SSP खे अपील आहे त संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। तंगवाणी मां मुबैना अगवा ॼाण आयल कविता कुमारी तंगवाणी अदालत में पेश। दरगाह भरचूंडी शरीफ़ पहुची मज़हब मटाए इस्लाम क़बूल करे शादी कंदड़ कविता जे वारिसनि पारां खेसि अगवा ॼाणायो वियो हो, जंहिंखे पुलिस सख़्त पहिरें हेड सिविल जज मुनव्वर अली पीरज़ादो जी अदालत में पेश कयो, जिते अदालत कविता जा बयान रिकॉर्ड कराइण बाद 1 ॾींहुं लाइ दारुल अमान कंदकोट में रखण जो हुकुम ॾेई छॾियो। जाफराबाद CIA पुलिस जी कार्रवाई, कतल केस में घुरबल जवाबदार गिरफ़्तार। इन सिलसिले में DSP सर्कल डेरा अल्लाह यार खावन बख्श खोसो ऐं CIA इंचार्ज मोहम्मद अनवर खोसो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मंजूर लाशारी जे कतल केस में घुरबल जवाबदार अली मुराद लाशारी खे कराची खां गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार 4 महीना अॻु घर ते हमलो करे मंजूर अहमद लाशारी खे कतल कयो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वैक्सीनेटर्स जो मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज। बुलड़ी शाह करीम में वैक्सीनेटर्स पारां मुतालबनि जी मञता लाइ वैक्सीनेटर इंचार्ज नबी बख्श रिंद, लेडी हेल्थ वर्कर रुखसाना पांवर, फिज़ा शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में रूरल हेल्थ सेंटर बुलड़ी शाह करीम अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे वैक्सीन समेत हिफ़ाज़ती टुका लॻाइण खां बाइकॉट कंदे ऑफिसनि खे ताला लॻाया विया। गोटकी में वैक्सीनेटर्स पारां मुतालबनि जी मञता लाइ कलंदर बख्श पिताफ़ी, अब्दुल ख़ालिक महर, नज़ीर अहमद शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में कम छॾ हड़ताल कंदे ऑफिसनि खे ताला लॻाए मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई वई। आला में वैक्सीनेटर्स वेलफेयर एसोसिएशन जे अॻवाननि यासीन राजपूत, यासीन सियाल, हुसैन अहमद मेमन ऐं ॿियनि जी अॻवानी में सूबाई चेयरमैन मौला बख्श चांडियो ऐं DSP अकबर कंबोह जी बहाली ऐं मुतालबनि जी मञता लाइ ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी कलम छॾ हड़ताल कई। जाफराबाद में उम्मे रुबाब चांडियो जे हक़ में रैली कढी वई। इनकलाब उम्मे रुबाब पाकिस्तान तंज़ीम जे अॻवान ज़ुल्फ़कार हेजवानी पारां रैली कढी सिंध बलोचिस्तान क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वक़्त जे फ़िरौननि सां मुहाॾो अटकाईंदड़ पंहिंजी भेण उम्मे रुबाब सां गॾु आहियूं।
कंदकोट में सरदार मीर परवेज़ खान जे विछोड़े बाद संदसि पुटु मोहसिन खान सोरियाणी खे पग बधराई वई। पग बधराई रस्म मकामी हॉल में थी, जिते सरदार मीर महबूब खान बिजाराणी, सूबाई वजीर मीर शब्बीर अली खान बिजाराणी, मीर राशिद खान सुंदराणी, सरदार मोहम्मद इब्राहिम खान जतोई, चीफ मुकदम गुलाम सरवर खान सोरियाणी समेत मुख़्तलिफ़ बिरादरनि जे चङे मुड़िस इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन शिरकत करे खेसि पग बधराईंदे मुबारकूं पेश कयूं। नवकोट भरिसां लिबर्टी पावर प्लांट में करंट लगण सबब ज़ख़्मी थींदड़ पोरियत फ़ौत। वारिसनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ मुख्य दरवाज़े आॾो एहतजाज। 2 हफ़्ता अॻु करंट में सड़ी ज़ख़्मी थियल 2 मज़दूरनि मां शौकत लोलाई हफ़्तो अॻु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौती जे वालिद बख्श अली लोलाई इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त असांजो नौजवान संदन नाअहली सबब फ़ौत थियो आहे। मथनि केस दाख़िल न थियण ताईं एहतजाज जारी रहंदो। पनवाखिल में जिनसी ॾाढाई बाद क़त्ल कयल नीगर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। मेहरान कॉलोनी में शागिर्द आफ़ाक़ सां बदफेली बाद मस्जिद जी छित ते तशद्दुद थियल लाश हथ अचण वारे वाक़े ख़िलाफ़ सिविल सोसाइटी ऐं औरत अॻवाननि पारां प्रेस क्लब सखर आॾो एहतजाज कयो वियो। नीगर जे वालिद एहसानुल्लाह वाघो, वही चाचड़ सज्जाद अहमद वाघो, डॉक्टर आयशा हसन धारेजो, ज़ुबैदा कंवल ऐं ॿियनि पुलिस खां घुर कंदे चयो त अल्लाह जे घर में जिनसी ॾाढाई बाद क़त्ल कयल नीगर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे कहरी सज़ा ॾेई वारिसनि सां इंसाफ़ कयो वञे। बिरिया सिटी में बेवा औरत जो न्याणियुनि समेत पुलिस ख़िलाफ़ क़ुरान पाक खणी एहतजाज। ॻोठ शरीफ़ हकिड़ो, वासण मुस्मात सनम हकिड़ो पंहिंजी न्याणियुनि रुख़साना हकिड़ो ऐं ॿियनि सां गॾिजी क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे दायो आहे त जवाबदार नज़ीर बिरोही, निसार कलोड़ो, गुल्लू कलोड़ो ऐं अकबर बुल्लो घर में घिड़ी 2 में हू चोरी करण जी कोशिश कई त असां जागी पियासीं, पर तंहिं बावजूद जवाबदार 1 में काहे फरार थियण में कामयाब थी विया ऐं इन दौरान असीं जवाबदार नज़ीर बिरोही खे पकड़े पुलिस हवाले कयो। हुन चयो त पुलिस चोरी थियल में वापसि नाहे कराई। थाणे ते वञूं था त पुलिस धिका ॾेई मोटाए थी। मूं बेवा जी मदद करे इंसाफ़ कयो वञे। ऐं ॾह थी वेझो गुलाब चौक जो पुलिस चौकी इंचार्ज निसार महर ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठाणनि शरीफ़ शर, ख़ैर मोहम्मद शर ऐं शद्दू शर मीडिया अॻियां दाहींदे चयो त चौकी इंचार्ज निसार महर पैसा न ॾियण तां हाफ़रा ऐं कूड़नि केसनि जूं धमकियूं ॾिए थो। चौकी इंचार्ज निसार महर ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजी जान आजी कराई वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।